अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? ठीकु आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदो। असल में मां तव्हां सां थोरी ॻाल्हि पियो करणु चाहियां त इहा त हिते पंजाब में मूंखे जेको न हीअ असां हिकिड़े ॻोठ में आयल आहियूं। उन ॻोठ जे जेको न हीउ शहर ॻोठ जो रस्तो आहे जेको शहर तरफ़ वञे थो। हिते इंडस्ट्रीज़ आहिनि। ॾिसो तव्हां हीअ साम्हूं अहिड़ी ताहिर इंडस्ट्री आहे। उनखां बाद जेको न हिते राइस मिल्स आहिनि, हिते LPG पावर प्लांट्स आहिनि। उनखां बाद जेको न LPG जेके हिते प्लांट्स आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त राइस मिल सां गॾो गॾु जेको हिते फार्मासिटिकल जेको आहिनि कंपनीज़ जेको आहिनि हिते पंहिंजा जेके आहिनि उहे सॼो प्लांट्स वग़ैरह लॻायूं वेठियूं आहिनि। इहो त हिकिड़ो बसि शेखुपुरा जो हिकिड़ो तालुको आहे मुरीद खे, जंहिंजो थोरो तव्हांखे मां जेको आहे हीउ सिर्फ़ु हिसो ॾेखारे रहियो आहियां त हिते मतिलबु एतिरी आबादी ऐं हिते फैसिलिटीज़ ऐं उनखां बाद जेको हिते हितां जा जेके माण्हू आहिनि उन बिज़नेस माइंड ऐं उनखां बाद जेको कंपनी जेके हिन टाइम जेके स्पेशलाइज़ेशन आहे, जेको माण्हू हिते करे थो पियो, जेको हिन जी दवाउनि जी कंपनियूं, उनखां बाद जेको न एग्रीकल्चर जूं कंपनियूं ऐं उनखां बाद जेको मुख़्तलिफ़ जेके शयूं हिते अवेलेबल मौजूदु आहिनि। ॾिसो त सिर्फ़ु गोदाम ई गोदाम आहिनि। हीअ का इंडस्ट्रियल एरिया न आहे, हीअ सिर्फ़ु हिकिड़ो तालुको आहे जंहिंमें इहे फैसिलिटीज़ हिते पंजाब में मिली रहियूं आहिनि। त पोइ इहा शइ असां वटि छो कोन्हे? असांजा तालुका त छॾियो, ॻोठ त छॾियो, पर असांजे ज़िलनि में बि अहिड़ियूं की इंडस्ट्रीज़ छो कोन्हनि? आख़िर जेसि ताईं दोस्तो इहो तव्हां सोचे वठो, जेसि ताईं तव्हांखे जेको आहे न इन नौकरियुनि गवर्नमेंट जे नौकरियुनि में न पओ, जेसि ताईं अव्हांखे जेको आहे न हुकूमत इहे शयूं नथी करे ॾिए, तव्हांजा जेके न मौक़ा क्रिएट कोन थींदा। आख़िर मास्तर तव्हां केतिरा थींदव? मास्तरनि में छड़ो हर नौजवान सिंध जो जेको आहे सिर्फ़ु JST PST में लॻो पियो आहे। हीअ ॾिसो, हीअ कंपनीज़ में ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू कमु कंदा हूंदा, इंसान कमु कंदा हूंदा। हे ॾिसो, हीअ माण्हू अचनि था हेलमेट पाईंदे करे, त ईअं इंसान कमु कंदा हूंदा। उहे अगरि जेकॾहिं इहे मौक़ा इंडस्ट्रियल ज़ोन्स जा जेके मौक़ा आहिनि असां वटि, उहे सॼी सिंध में असांखे नज़र कोन था अचनि, सवाइ हिकिड़े शहर कराची जे। ऐं हिते पंजाब जे हर तालुके जे नंढे वॾे ॻोठ में बि जेको आहिनि हीअ अहिड़ियूं जेके फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि। त आख़िर इन जो सुवालु, इन जो इहो पुछाणो कंहिंखां कजे? इहो पुछाणो जॾहिं तव्हां वोट ॾियो, ख़ुदारा पंहिंजी नौकरियुनि जो डिमांड न कयो, ख़ुदारा पंहिंजे जेको आहे न सिर्फ़ु इनफ़रादी न सोचो, अचो इज्तिमाही सोचूं, अचो गॾिजी करे सोचूं त पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे सूबे खे, पंहिंजे शहर खे जेको आहे न कामयाबु बणायो। ऐं अहिड़ियूं जेके आहिनि कंपनीज़ जेको उन्हनि ऑफर कयो ऐं एॾियूं फैसिलिटीज़ उन्हनि खे ॾियो त उहे अचनि, उहे पंहिंजो बिज़नेस हिकु हिकु शहर में थिए, लाड़काणे में, जैकाबाद में, शिकारपुर में, उहे जेको आहे न सॼो कुझु थिए। ऐं उनखां पोइ अॻिते हली करे ॾिसो त जेको आहे न को असांजो सिंधी को जेको आहे न बेरोज़गार न थींदो।